नौशरो फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ जीअं सिंध क़ौमी माज़ ऐं खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जे वारसनि तरफ़ां ठारू शाह स्टाफ खां नौशरो फिरोज प्रेस क्लब ताईं पैदल मार्च रैली कढी वई। वॾे अंग में क़ौमी कारकुननि जी शिरकत, जॾहिं त रैलीअ में औरतूं, मासूम ॿार शामिल। सिंध में अदालतूं नाहिनि, शो भला जी सख़्त नारेबाज़ी। जबरी तौर खंबे गुम कयल अज़ीज़ भंगवार, शागिर्द शर्जील ट्रगर, अमाना लाशारी, अतीक मिस्त्रो, सनाला लाशारी, फिदा लाखो, आफ्ताब चांडियो, याम खान शोरो, सर्वेच नोहानी, अंसाफ दायो, काशिफ ट्रगर, इमदाद शाह, सोहेल रजा भट्टी, डॉक्टर फतेह मोहम्मद कोसो, सनी भट्टी, मुज़फ़र कमरानी समेत क़ौमी कारकुननि जे आज़ादीअ लाइ निकिरण उस में पैदल मार्च रैली कढी वई। रैली ठारू शाह स्टाफ खां मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब नौशरो फिरोज पहुती, जिते रैली मुज़ाहिरे में तब्दील थी वई। रैलीअ जे अॻुवाणी जसकम अॻवान अशरफ लगारी, शाहनवाज़ सिंधी, नादर भंगवार, देशी अशफाक मलक, देशी आबिद अबड़ो, असगर भंगवार, अल्ताफ़ अंसारी, ज़ीशान विस्तड़ो ऐं ॿियनि शिरकत कई।